वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां में पीर मज़ार साहब तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी तइलीम खाते स्कूलनि जे हवाले सां बरसातुनि में जेके स्कूल ॻराइण जे हवाले सां कीअं पिया शाह साहब जूं ॻाल्हियूं जेकियूं पीर साहब जूं शाह साहब कोन्हे पीर साहब जूं ॻाल्हियूं ॻाल्हाइण जो तेज़ आहे वकील आहे ऐं उन खां पोइ स्टूडेंट लीडर जे ज़माने खां वठी तेज़ आहे ॻाल्हाइण जो तंहिं करे ॻाल्हाइण में त पीर साहब खे वठणु हाणे असांजो कमु बि न आहे वठणु असां बाक़ी ज़रूरी आहे ॻाल्हि कंदासीं त तइलीम खाते में वॾो स्कोप आहे बहितरी आणण जो जेको न अची सघियो आहे ऐं उनजे करे सिंध जो तइलीम खातो एॾो त अहम आहे बल्कि सिंध जे लाइ तइलीम एतिरो अहम आहे ओतिरी मानी बि कोन्हे सिंधी माण्हू लाइ खाइण सची ॻाल्हि आहे पर ओपनली कापी पिए थियनि ओपनली सभु को कमु पियो थिए हुन में जेकॾहिं वज़ीर या हुकूमत कुझु नथी करे सघे त पोइ बाक़ी ॻाल्हियूं आहिनि। अच्छा हुकूमत घणो कुझु करे सघे थी वॾे वज़ीर ताज़ो पीपी में शामिल थींदा अल्ताफ़ हुसैन उनड़ साहब जा समूरा केस जेके हुन ते दाख़िल हुआ एफ.आई.आर. सभु ख़तमु करे छॾियो हुकुम जारी करे छॾिया सीएम साहब। उन खे असां तारीफ़ कीअं कयूं माना जेको तव्हांजी पार्टी में अचे त उहो धोपी थो वञे ऐं उनखे पार्टी में नथो अचे त उन सॼो कारो आहे तारीफ़ कोन कबी न इहो ग़लति कमु आहे जेकॾहिं कूड़ा केस आहे त पहिरीं विथुरा थियणु खपनि जी कंहिं माण्हू खे छो कंहिंजी तज़लील थिए छो कंहिं माण्हू खे ईअं पोयां खुआरी हुजे तंहिंजे करे पहिरीं पॉइंट ते आहे पर जेकॾहिं पार्टीअ में अची वियो अल्ताफ़ उनड़ साहब ऐं क्यू लीग खे छॾे आयो आहे ऐं उते ॿी पंहिंजी ॿियनि दोस्तनि यारनि खे बि छॾियो उते सियाल आहे ॿिया आहिनि या दोस्त आहिनि उन्हनि खे बि छॾे आयो आहे उहो क्यू लीग में ई आहिनि त ज़ाहिर आहे त पोइ इनाम त मिलंदो न तंहिं करे इनाम। अच्छा त माना त पोइ जेके सियासी वफ़ादारियूं मटाइण जा जेके मामला उहो मतिलबु ॾिसो न ॻाल्हि इहा आहे त जिते किथे थिए पियो जी हिनखे छा लोटो चई सघिबो चइबो आहे छा चइबो आहे हिनखे जेको आहे हा पर बहरहाल इहो लोटो वफ़ादारियूं मतिलबु असां वटि ईअं आहे न ॾिसो न पप्पू शाह कल्ह वियो फंक्शनल में जॉइन कई अॻे क्यू में हो इहो हले पियो असां वटि त असां वटि चओ त नज़रियाती पार्टियूं न आहिनि तंहिंजे करे नज़रियाती ॻाल्हि बि कान्हे नज़रियाती माण्हू बि न आहिनि माण्हू बि न आहिनि। ठीकु शेर ख़ान साहब आहिनि असां शहदाद कोट मां जी शेर ख़ान साहब कहिड़ो सवाल कंदा साईं? वालेकुम अस्सलाम वदा साईं मोराई साहब खे हिकिड़ी दाह ॾियणी आहे असांखे जी ऐं हुन खां सलाह बि वठणी आहे त असांजी पीच आहे टावरी शाह खां जेकी शहदाद कोट में अचे पई असांजे पुछड़ी ते आबादगार आहियूं जी जी उहे 80 अरबी ताणी खाती जेकी 2010 में बोर्ड आई उन खां वठी खाती कोन थी हाणे 80 अरबी ताणी गवर्नमेंट खाती कराई 80 अरबी खां हेठि जेके 10-12 वाट आहिनि उते सवे ॻोठ आबाद आहिनि जंहिंजो अणसिधो या सिधो कॉर्पोरेशन सां वास्तो आहे एसीपी सां। ठीकु हाणे हिनमें खाती कराई आहे जेकी 80 अरबी ते ज़ोरी ज़बरदस्ती मिशनूं कढाया असां लाॻापियल इंतज़ाम वञूं पोइ जिन एसी ऑफिस में रहे कोन पियो वरी बि मजबूर वॾेरनि वटि वियासीं ख़ुदा वास्ते असां तबाह थींदासीं ॻोठ काढे लॾे तरफ़कारी थींदी बेरोज़गारी थींदी त बदमनी थींदी असां वटि पाणी जो हथ न खसियो। शाख कहिड़ी आहे शाख जो नालो ॿुधाइजो साईं तावरी शाख जेकी शहदादपुर जे भरिसां गुज़रे थी असां वॾेरनि ते क़ुर बि खणी विया आहियूं जंहिं मिशनियूं कढायूं सरकारी मिशन ते पंहिंजा वाटर खणी पंहिंजे वाटरनि ते जेके आबाद आहिनि जा कोन्हनि जा ॻोठ ॿधल आहिनि उते मच्छी जा फार्म खाइनि पिया पर हेठि 10-15 वाटर आहिनि जेके हैदराबाद उन्हनि ते सवे ॻोठ आबाद आहिनि जेके बुख बदहाली जो शिकार ख़ुदा जो कसम आहे असां पाणी बि खुयूं खणी उतां पाण बि पीआरियूं था माल खे बि पीआरियूं था असां लॾपड़ाइण ते मजबूर आहियूं। असां मोराई साहब खे चऊं था असांखे अहिड़ी ॻाल्हि सलाह ॾियो त हाणे असां छा कयूं ऐं पीपल्स पार्टी दावा थी कयो त असां इंतकामी सियासत न था कयूं त हीउ छा आहे। ठीकु महिरबानी भाउ साईं। अदा शेर ख़ान ॻाल्हि हीअ आहे त इन्हनि माण्हुनि खे वोट बि असां था ॾियूं जेके ज़ोर वारा माण्हू आहिनि ऐं वधीक ज़ोर हासिलु करण जे लाइ इहो सॼो पंहिंजो प्लान था ठाहिनि त असांजे 5 सालनि में केतिरी तव्हांखे तकलीफ़ इन करे था जंहिंजो तव्हां पंहिंजो पेट गुज़र पिया कयो त इहा उन्हनि खे तकलीफ़ आहे त इहो तव्हां पेट गुज़र तव्हांजो बंदि थिए त तव्हां ॿिन्ही उन्हनि खे विकिणो त वरी पोइ इहो इन शागी शाख उस ताईं वेंदी इहो सॼी सिंध में इहो अज़ाब आहे सॼी सिंध में इहो ज़ुल्म आहे हाणे ॻाल्हि बुनियादी तौर ते इहा आहे त असां तव्हां जीअं चओ वॾे क़ुर खणी आयो त क़ुर त का ॻाल्हि ई कान्हे का न जेकॾहिं ज़मीर हुजे कंहिं माण्हू खे या जेकॾहिं कंहिं माण्हू में इंसानियत हुजे त उनजे लाइ इहो ई काफ़ी आहे त इहे ग़रीब वीचारा आहिनि उनजे लाइ क़ुर खणी वेंदो जेकॾहिं उन में ज़मीर न हूंदो त क़ुर छा कंदो तंहिंजे करे हाणे इन जे लाइ मां वीचारो मोराई छा तव्हांखे सलाह ॾिए अफ़सोस ई चई सघिजे थो ॾुख जी ॻाल्हि आहे ऐं असां मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे दानश्वर उहो चवंदो आहे त सिंधीअ खे सिंधीअ जे ज़ुल्म खां बचायो त सिंध सुधरी वेंदी ऐं हुनजी सोच आहे ऐं वॾो दानश्वर आहे
सो वाकई असां माण्हू हिक ॿिए जा दुश्मन, पोइ हाणे इन दुश्मनीअ में हिक ॿिए खे मतिलबु आहे भली अहिड़ो हाल कयूं जो हितां लॾे वञे बनियूं असांखे विकिणी वञे सस्तियूं। इहो बि हिकिड़ो एलिमेंट आहे। तव्हां वारो एलिमेंट बि आहे त हुननि जेको खाटी ओतिरी मशीनूं करे वरी पंहिंजा वाटर वञी कटराए साॻी सरकारी मशीनूं वरी पंहिंजे ज़ाती कमल बि इस्तेमालु कयनि। सो इन जे करे शेरखान जा ॻाल्हि बुनियादी तौर ते आहे त जेकॾहिं तव्हां पढ़ियल हुजो हा या तव्हांजा ॿार पढ़ियल हुजनि हा, तव्हां इहो ज़ुल्म बर्दाश्त एतिरो न वेही कयो आहे, तव्हां हलिया अचो हा, हिते अचो हा, यूरोप हलिया वञो, अमेरिका हलिया वञो, पर हिते न विया। इहे वरी तव्हां वरी टार्चर पंहिंजी ज़िंदगी अज़ाब में न विझो आहे। तइलीम सवाल असां तव्हांखे तव्हां तइलीम हासिल कयो, पंहिंजे बचनि खे तइलीम ॾियो, पिनी बि बचनि खे तइलीम ॾियो, ॿिन्ही विकिणी बचनि खे तइलीम ॾियो, उहा जनरेशन तब्दीली आणींदी। ठीकु साईं, लाड़काणे मां आशिक़ अली टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। आशिक़ अली साहब कहिड़ो सवाल कंदा साईं? सलाम पेश कयूं था। जी जी साईं जन खां इहो सवाल आहे, साईं जन तालीम जे बारे में तमामु सुठी एफर्ट होता आहिनि, जी तमामु सुठा जेको आहे सो हिन चैनल जे थ्रू जेको आहे सिंध जे तालीम जे मसइलनि खे उजागर थी कयो। हाणे पीर साहिब जन खां साईं जन जेको सवाल कया हुनमें इहो सवाल आहे मुंहिंजो त साईं जन खां पुछो त जेकॾहिं पीर साहिब सां त सभु सिंध जा स्कूल बि जेकॾहिं खोलाइनि, जेकॾहिं तालीम खे बहाल बि कनि, त ही सिंधी जेके मासूम ॿार आहिनि या ही जेके ईंदड़ नसुल आहे जिन खे ओवर एजिस थी विया आहिनि या जेकी ईंदड़ नसुल अचे थो, कोई उन्हनि जे लाइ प्रोग्राम कोई यानी बि काई बि शइ उन्हनि जे लाइ का डिग्री का असांजी कम जी आहे जेका असां हासिल कयूं? एतिरा ग़रीब माण्हू आहिनि जेके ख़र्च ॿारनि खे पढ़ाइनि बि, तव्हां ॾिसो जेकॾहिं फर्स्ट ईयर इंटर जी फीस ॾिसो वग़ैरह ॾिसो तव्हां। ठीकु अदा आशिक़ अली खान सॼो तालाब ई गंदो लॻो पियो आहे, सॼो तालाब ई गंदो लॻो पियो आहे, सॼो तलाउ ई गंदो लॻो पियो आहे। उन तलाउ ते छा त ॻाल्हायूं? ॻाल्हि बुनियादी तौर ते आहे त तव्हां पीर साहिबु ॾिसो जहिड़े नमूने ॻाल्हाए पियो कॉन्फिडेंस सां, ॼण असां ज़्यादती करे वियासीं सिंध एजुकेशन फाउंडेशन जी ॻाल्हि करे। पॉइंट इहा आहे त रुॻो सिंध एजुकेशन फाउंडेशन जी त ॻाल्हि कान्हे। ॾिसो स्कूल प्राइमरी स्कूलनि जी हालत छा आहे, सेकेंडरी स्कूलनि जी हालत छा आहे। उस्ताद बिल्डिंग आहे त उस्ताद कोन्हे, उस्ताद आहे त बिल्डिंग कान्हे का। ॾाढा मुड़ुस वॾा माण्हू स्कूलनि ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि। पीर साहिब खे या त डिलीवर करणु खपे या इस्तीफ़ा ॾियणु खपे, उहा ॻाल्हि कान्हे। ॻाल्हि आहे त रहणो बि आहे इन वज़ारत में, छो त इन वज़ारत में कहिड़ो सण भाउ त असांखे ख़बर कान्हे, पर ॻाल्हि इहा आहे त या त माण्हू डिलीवर करे या त वरी छॾे ॾिए। ठीकु साईं, अच्छा माण्हू डिलीवर करे या त छॾे ॾिए, ईअं आम माण्हू जी तव्हांजो तइलीम कनि, तइलीम जा बि वॾा मसइला हुजंदा, स्कूल न आहिनि त पोइ छा कनि? जीअं खाटी वारे अमरा चयो। ॾिसो ॻाल्हि ॿुधायां मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, इहो ॿिए हंधि कोन्हे अंधेर, तव्हांखे ॿुधायां ॿिए सूबे में न आहे अहिड़ो अंधेर न आहे। पंजाब में ॾिसो तव्हां, पंजाब में अहिड़ो अंधेर न आहे। हिते असांजे माण्हूअ खे रिढ ऐं ॿकरी थो सम्झो वञे, ट्रेजिडी आहे। हितां जो असांजो सियासतदान जेको आहे सो सम्झे थो रिढ ॿकरी आहे, इहो असांखे अनपढ़ियल ॼट छा कंदो? तंहिंजे करे आहिनि त मुसीबत आहे जेके पढ़नि नंढा यूनिवर्सिटी में, उन्हनि जो बि जेके डिग्री जेकॾहिं जेन्युन आहिनि, जेके पढ़ाकू ॿार आहिनि उहो त वाह वाह, पर जेके रुॻो डिग्री ईअं नाले में पिस्टल खयों वतन रुॻो कॉपी करे था पास थियनि त उहे उन्हनि जाइलनि वांगुरु जेके ॻोठनि में रहनि था ॿाहिराड़े माण्हू। बुनियादी तौर ते ॻाल्हि इहा आहे त हिते छो त मां इहो चवंदुसि त सिंध खे सभिनी फसुल करे सम्झो आहे, जेको अचे थो सम्झो फसुल तयारु आहे, लुणियो हलियो वञे, ॿाहिरियूं कयो, वरी लंडन वेठा आहिनि, दुबई वेठा आहिनि, वरी जॾहिं इलेक्शन थिए थी वरी मज़लूम थी अचनि था। ॻाल्हि इहा आहे त सिंधी माण्हू किथां त सुवाल पुछे, वीचारे खे न को इल्मु न को पैसे जी कुवत बि घटि। तव्हां ॿिए हंधि वञो, इहा एतिरी बदहाली न आहे, एतिरी गुरबत न आहे जेका सिंध में आहे, ऐं सिंध शाहूकार सुबुह आहे। तंहिंजे करे छा त चइजे, ऐं इन खां वधीक असां छा ॻाल्हायूं यार, असांखे ॿुधनि था। मां त इहो चवंदुसि त हिन हुकूमत खे सभु शयूं बंदि करे तइलीम लाइ सभु फंड ॾेई तइलीम खे 2% 2.5% मां तइलीम छा थींदी उहा बि खाॼो वञे, उहा बि इस्तेमालु नथी थिए चङी तरह। पर बहरहाल असां त सलाह ई ॾेई सघूं था, असां त इहो गुज़ारिश करे सघूं था, छो त इन्हनि ॻाल्हियुनि जे करे असां दोस्त घटि दुश्मन वधीक आहिनि, पर बुनियादी तौर ते छा आहे त असांजी ज़िमेदारियुनि में शामिल आहे, न त ज़मीर मलामत कंदो असांखे जेकॾहिं असां सची ॻाल्हि न कयूं, सिधी ॻाल्हि न कयूं। ठीकु, लियारी एक्सप्रेस मनसूबो जेको हुयो, एक्सप्रेस वे, लियारी एक्सप्रेस वे, उहो मनसूबो जेको 10 साल गुज़री विया आहिनि, अञा ताईं मुकमिल न थियो आहे। हाणे ऑडिट रिपोर्ट आई आहे, ज़बानी ठीको FW वारनि खे ॾिनो वियो मुशर्रफ जे दौर में। फौज जो ज़ैली इदारो आहे, FW फ्रंटियर वर्क्स ऑर्गेनाइज़ेशन फौज जो ज़ैली इदारो आहे, ऐं उन्हनि खे उन्हनि कॉन्ट्रैक्ट इन जे करे बि ॾिनो थोरो ॾुखियो, लियारी रिवर जे मथां खणाइणो, कब्ज़ा ख़तमु करणा, पर उहो उन्हनि खे या त फंड न ॾिया विया या को अहिड़ो मसइलो थियो,
पर मां इहो चवंदुसि त जॾहिं तव्हां को बि कॉन्ट्रेक्ट ॾियो था त उन जॾहिं सॼो ज़बानी आर्डर थियो वक़्त में का शइ थी नहीं हाणे ऑडिट रिपोर्ट आई पुछा करणु खपे न पुछा करणु खपे त इहो मुशरफ कोन न हूंदो इहो ठेको न हूंदो नेशनल हाईवे अथॉरिटी केरु चेयरमैन हो ॿधो चेयरमैन खे मुशरफ जे दौर में जो नेशनल हाईवे अथॉरिटी चेयरमैन इहो ठेको ॾिनो तंहिं करे उहो चेयरमैन कहिड़ा हुनखे एहतिसाब में कटड़ में आणियूं पर ॻाल्हि बुनियादी तौर ते जॾहिं मामिलो फ़ौज थो थिए न त पोइ सभु को पासीरो थियो वञे करणु खपे को मिसाल क़ाइमु करणु खपे कहिड़े चेयरमैन हिननि खे बिना टेंडर इनवाइट करण जी टेंडर करे ॾियनि को मसइलो कोन्हे FW ते ॿिया बि कम FW ॿिया कम कया आहिनि तव्हांजो बबरलो खां उबावड़ो ताईं FW रोड ठाहियो आहे कहिड़ो ठाहे अथनि उतां जा माण्हू ॿुधाईंदा उहो पोइ FW ठाहियो आहे पर उहो कॉन्ट्रेक्ट बाक़ाइदा सही ठीकु तव्हांजो इंडस हाईवे ते कमु कयो अथनि उहो बि कॉन्ट्रेक्ट हो ठीकु मसला वॾी मुकाल फैज़न साहब लाइन ते मौजूदा जी फैज़न साहब कहिड़ो सवाल कंदा दादा साईं असांजो गुलाम नबी साहब मोराई साहब खां इहो सुवाल आहे त मौसमियात खाते अॻिते करे छॾी आहे हिन साल बि बरसातूं वधीक पवंदियूं आहे हुकूमत अहिड़ा कहिड़ो उपाउ न कया आहिनि छा हुकूमत असांखे ॿोड़ींदी छा ठीकु इन सवाल जो जवाबु ब्रेक खां पोइ वठूं था नाज़रीन ब्रेक जो टाइम थियो आहे असां गॾु रहिजो